नासिरी खैरपुर में मुख्तलिफ स्कूलन के शागिर्दन तरफा साइंसी ऐं सकाफती प्रोग्राम कोठाए पियो, जंहिंमें स्कूल के उस्तादन ऐं शागिर्दन वॾे में शिरकत कई। प्रोग्राम में मुख्तलिफ खाका पेश करे रक़्स पिणु कयो वियो। वधीक तफ़सील ॾिसूं था इसा गोपांग जी हिन रिपोर्ट में। फाउंडेशन तरफा फैज़ाबाद में मच कचहरी रखी वही है। अचो तो उन मौके ते अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा चवणु आहे। कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं तव्हां ॾिठो त हिते पूरी टीम सब गॾु थी आहे पंहिंजी सकाफ़त के उजागर करण जे लाइ। फैज़ाबाद कॉलोनी में उस्ताद फेरोज़ अली नूरानी जे तरफा मच कचहरी जो प्रोग्राम रखियो, जंहिंमें मैडम शाइस्ता बलोच आई, जे सुठी हिते कचहरी भी कई ऐं दोस्तनि सां जेके पंहिंजा दुख जेके विंड विचारिया। बहितरीन प्रोग्राम आहे। इहे मच कचहरी जा प्रोग्राम असांजे कल्चर में आहिनि, असांजी सकाफ़त में आहिनि ऐं इहे ॾींहं असांखे मल्हाइणु खपनि त जीअं असांखे पंहिंजे कल्चर जी वैल्यूएशन जी ख़बर पवे त असांजो कल्चर छा आहे। कल्चर ट्रेडिशन रस्मूं रीतूं रवाजूं इहे असांजो हिसो आहिनि। ये जेका मच कचहरी रखी वई आहे, हिकिड़ी पुराणी सकाफ़त उजागर कई आहे, जेका असांजा वॾड़ा इताक़नि में वीचारिया वेही पाण हवाल कंदा, जेके ॾींहुं कमकार करींदा हुआ उहो हाल हवाल कंदा हुआ। उनजी असां हिकिड़ी सकाफ़त हिकिड़ो ॾींहुं हुननि रखियोसीं। तुफ़ंदोज़ थियासीं ऐं मच कचहरियूं जेके अॻे हूंदियूं हुयूं वॾड़ा कंदा ते जे चेहरे ते जेको आहे मुर्क आणियूं ऐं असां हमेशह मज़लूमनि लाइ आवाज़ उथारींदा आहियूं। जेको बि उन्हनि सां मसलो मसाइल हूंदो आहे उते वञी उन्हनि जे मसइले जी हर तरीक़े सां जेको आहे हिमायत कंदा आहियूं। मच कचहरी में तव्हां अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरा टीम सां गॾु गुलमीर पलपटो, धरती टीवी न्यूज़ खैरपुर।